अबा शेरल वो बा शेरल तवा में कम हो बा आ गाल कर। अबा यो रेस अकबर खान तवा सां मिलण थो चाहे। रेस अकबर खान धोखे ॾियण जो त माहिर आहे। हीअं त न आहे त असां ॿिन्ही खे घुराए माराइण थो चाहे। शेरल तवा एॾा ताक़तवर न आहियो जो अकबर खान तव्हांखे धोखे सां फसाईंदो। जेकॾहिं रेस अकबर खान चाहे हा न मां तव्हांखे घरां ॿधी खणी वञा वञी खंभ खंभ कयां वा ऐं डंभ ॾियां वा तव्हां केरु सुञाणे बि कोन। अरे कमदार इहो त तूं ॿुधाए अकबर खान जो असां में कहिड़ो कमु फाथो आहे? कम जी त मुराद मूंखे ख़बर कोन्हे, बाक़ी रेस अकबर खान तव्हां लाइ न्यापो कयो आहे। इन में तव्हांजो फ़ाइदो हूंदो पुटु, फ़ाइदो। असांखे कंहिं बि फ़ाइदे जी का बि ज़रूरत न आहे। शेरल हिन वक़्तु तव्हां चाकर खान जे ॻोठ मां तरिजी चुका आहियो। जेकॾहिं रेस अकबर खान तव्हांजे मथे ते हथ थो रखे न त तव्हांजा ॿई हथ सचे गेम में पहुची वेंदा, न त पुटु मुफ़्त में मारिजी वेंदो। शाम ताईं वक़्तु अथव, सोची वठो तव्हांखे अकबर खान जी दुश्मनी खपे या हमदर्दी। दादा शेरल इन ई ॻाल्हि जी बाबा सां सलाह कजे या न? न दा ब्रदर, फ़िलहाल इहा ॻाल्हि बाबा सां करणी न आहे। हल त इन जे बारे में सोचूं था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।